ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ा ॿ दोस्त वेठा पाण में ॻाल्हियूं पिया कनि पंहिंजे शादीअ जे बारे में। हिकिड़े दोस्त चयो, यार असांजे शादी खे 1.5 साल थी वियो, असां त पाण में झगड़ो थींदो ई कोन्हे। ॿिए चयो पॉसिबल ई कोन्हे, मां मञा ई कोन थो। चई ॾिस, पहिरियां 2-3 महीना असांजा कुझु तकरार थिया, कुझु प्रॉब्लम थिया। मां पंहिंजे जोए खे चयो, मां ॾिस असां हाणे हिकिड़ो इहो सुलह था करे छॾियूं। जॾहिं बि झगड़ो थिए न, सम्झो अगरि मां रुसी वञा त तूं सिर्फ़ु हिकिड़ी तमामु सुठी चांहि ठाहे मुंहं ते मुर्क खणी मूं वटि अची रहे, मां मञी वेंदुमि। ऐं जॾहिं तूं रुसी वञी, तोखे गुस्सो अचे त मां छा कंदुसि, मां वञी करे गैरेज में वेही रहंदुसि करे। जॾहिं तुंहिंजो गुस्सो शांति थिए तॾहिं तूं मूंखे गैरेज मां अची मञाए वठी वञजांइ। चई हा, इहा ॻाल्हि ठीकु आहे। चई पोइ छा थियो? चई बसि 1.5 साल थियो आहे मां गैरेज में वेठो आहियां।